नाज़रीन, लाड़काणे में मंशियात जो कारोबार ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। पुलिस मंशियात जी रोकथाम लाइ के असराइता क़दम न आहिनि खयां, जंहिं करे सुजाण धुरियुनि में ताव पखिड़िजी वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अकरम शेख। लाड़काणो पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई न कई। मंशियात वापराइण सबबि नौजवान नसुल तबाह थियण लॻो। पुलिस जी सरपरस्तीअ में सरेआम हीरोइन हलण लॻी। हीरोइन वापराईंदड़नि में नौजवाननि जो तइदाद अॻ खां बि वधी वियो। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हीरोइन जे मवालियुनि घिटी तोड़े ख़ाली जॻहुनि में आस्थाना ठाहे छॾिया। लाड़काणे वासियुनि पुलिस जी बेहसीअ ते गणती ज़ाहिर कंदे मेरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हीरोइन जेका हले थी या जेका ॿी मंशियात हले थी, इहा इंतिज़ामिया जी सरपरस्ती में थी हले, पुलिस जी सरपरस्ती में थी हले। कंट्रोल छो नथो करे सघे? इन जो मक़सदु त पाण हू इहा शइ नथा चाहिनि त इहा शइ बंदि थिए, जंहिंजे करे नौजवान नसुल तबाह थो थिए पियो। शहर में नौजवान नसुल सफ़ा तबाह थी रहियो आहे हीरोइन जे करे। हीरोइन जाम थी हले हिते। असां लाड़काणे में इंतिज़ामिया सिंध पुलिस SSP मसूद मंगत साहब खां इहो मुतालबो था कयूं त फिल फॉर इन ते एक्शन खयो वञे। असां नौजवान नसुल जेको पढ़ाई खां पोइ थी वियो आहे इन नशनि जे करे, जंहिंमें हीरोइन थियो, चर्स थियो, भंग थियो, इन वापराइण जे करे खानदाननि जा खानदान तबाह थी विया आहिनि। असां इंतिज़ामिया उन सां गॾु लाड़काणे इंतिज़ाम सिंध हुकूमत खे या पुरज़ोर अपील कंदासीं त महिरबानी करे असांजे लाड़काणे शहर ते ध्यानु धरियो। ये जेको मनशियात आहे, असांजा नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे ऐं उन जे लाइ मां सिंध हुकूमत खे पुरज़ोर अपील कंदुमि लाड़काणे इंतिज़ामिया खे त इहा नशे वारी लानत खां असांखे छुटकारो ॾियाराए वञे ऐं नौजवान नसुल खे बचाए वञे। मवालियुनि जो चवणु हो त पुलिस मंशियात जो विकिरो बंदि कराए ऐं इंतिज़ामिया संदन इलाज कराए त ज़ालिम नशे मां जान छॾाए सघिजे थी। कई नौजवान असांजा संगती मरी विया आहिनि, जेको तव्हांजे कोशिशि कयो त नौजवान बिल्कुलु बची वेंदा। ॿी नंढी पोस्ट बि खरी वई आहे। असांजी अपील आहे त असांजो नशो बंदि कनि। बंदि थींदो मथां त असां पीअंदासीं। दवा अहिड़ी का हूंदी आहे पोइ जेके अस्पताल में माण्हू दाख़िल थींदो या का दवा वठंदो त उहो माण्हू इलाज बिलाज कराईंदो त उहो माण्हू छॾींदो बि सही। छॾियूं था तकलीफ़ थी थिए, नथो मिले त अलाए छा थो थिए। अबू असां कंदा मवाली नशो बंदि हूंदो न अबू साहब, बंदि हूंदो त हिकु मनो नशो न हूंदो, माण्हू बि सभु सुधरी वेंदा। बराबरि असां गरीब माण्हू चङा भला नौजवान नस्ल जेका नई नस्ल आहे उहा हाणे ख़राबु अचनि बाबा, अला करे बंदि थिए बाबा, छा ॿुधाए। पर गवर्नमेंट हे बंदि थींदे, गवर्नमेंट वरी दुकानदारी बंदि थींदे, जेके वॾा वॾा ऑफिस रखाइनि था। छोकी असां त हल हिकिड़ो मिसाल टाइम गुज़ारे वेठा आहियूं, जेकी अचण वारी जेकी आहे उहे त न ख़राबु थियनि, बंदि थियणु खपे। खुआर होने की उम्मीद नहीं थी हमारे में, ये रोडों पे सोंगे फुट पे रही हो कचरों में, मांग के अपना गुजारा कर रहे हैं। बंद हो तो अच्छा है यार। किसी न मिलंदी माण्हू त तड़पी तड़पी ने छॾे ॾिनो न। नशो वॾा बंदि थिए, ज़लील थी ऐं पिनी पिनी नशो था कयूं, पिनी पिनी नशो था कयूं, घर रोअनि था सभई। बाबला हिन में फासी विया आहियूं। बसि करे जेको आहे सो असां पहिरियां जेको आहे असांखे ख़बर न हुई त कोई अहिड़ो इज़ा थींदो। मिसाल न कंदासीं, निंड मां उथूं था त ॼण मुर्दा लाश था उथूं। बसि हाली त असां तड़पंदासीं मरंदासीं पिया, जेसिताईं हॉस्पिटल तक पहुचूं वञी इलाजु हलंदो पोइ त सही त न आहे। बसि बंदि थींदो त असां बि छॾींदासीं। पछतावा आहे यार, पर फासी आहियूं, इलाज कराईंदासीं पाण। SSP लाड़काणो नोटिस वठी शहर जे ॻतियल आबादी वारे इलाइक़नि दरवेशवाण, फुल रोड, पीरशेर रोड समेत ॿियनि हंधनि ते सरेआम हलंदड़ मंशियात खे बंदि कराइण सां गॾोगॾु विकिरो कंदड़नि खिलाफ़ बि कार्रवाई करे त जीअं जो नौजवान नसुल तबाह थियण खां बची सघे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़।